बोलो श्री कारकत भगवान। सखी कारकत जानिया आया, सखी कारकत जानिया। करो नाम जपण जासाया, करो सुबह सवेर सुजागी करियो, सुबह राम नाम हृदय में धरियो। करियो श्वास सजाया, करियो सखी कारकत जानिया आया, सखी नाम दान स्नान भी करियो, नाम दान दया धर्म में ध्यान भी धरियो, दया थींदव भाग सवाया, थींदव सखी कारकत जानिया आया, सखी करो नाम जपण जासाया, करो सखी कारकत जानिया आया। सेवा करे कुछ सत्संग करियो, सेवा करे कुछ दर्शन साभादन के भरियो। थींदवलाया सजाया, थींदव सखी कारकत जानिया आया, करो नाम जपण जासाया, सखी कारकत जानिया आया, सखी कारकत अमर विश्राम धाम जे गुर मंदिर में। अच्छी जप्यो श्री राम अंदर में। थींदव सफली काया, थींदव थींदव सफली काया, थींदव सफली काया, सखी कारकत जानिया आया, सखी कारकत जा करो नाम जपण जासाया, सखी कारकत जानिया आया। नेम रखी जो अचे उदासी, तैंजी कटजे थी 84। ये संतन जाथी राया, ये संतन, ये संतन जाथी राया, ये सखी कारकत जानिया आया, सखी
કર્યો નામ જપણ જાસાયા કર્યો સખી કાર કત જાની આયા બોલો શ્રી કારકત ભગવાન दीनने दयाल अति सदा कृपाल दीनने दयाल अति सदा ओ नंगी नंग पाल श्री कृष्ण मुरारी थी गेरे वरे धारी आए बांके बिहारी गेरे वरे धारी आए सब चवन बनने वारी रची रास जय प्यारी थी मथुरा में जायो सब बंद बनी आयो आची गोकल वसायो वृंदावन गौ चारी थी द्वारका जो नाथ आए नाथन अनाथ ये भक्तन के साथ ये चवे सृष्टि सारी थी जसोदा जो बाल के चमन नंद लाल जसोदा जो बाल आए गाए ने जो ग्वाल जीव जंत सुखकारी थी देव के जो लाल वसुदेव क्यों कमाल मटे आयो पंहिंजो बाल कई लीला जय नारी थी ॾिनो गीता जो ज्ञान सब जाने थो जहान पढ़े बार बुढ़ो जवान विश्व सारी जय तारी थी देखो धारे तो ध्यान तंखे मिले भगवान पाए आत्म जो ज्ञान महिमा वेद ने उच्चारी थी महिमा संत ने उच्चारी थी महिमा भक्त ने उच्चारी थी भाग भलो सब जो कंदो सिर कृष्ण भगवान याद उदासी जो करे पाए पद निर्वाण बोलो श्री कृष्ण देव की जय उमापति महादेव की जय बोलो भाई सब संतन हरे राम राम रमापति रूप तू दीन दयाल दयावान कृपा कंदे कमलापति मालिक तू मेहरबान कथा ॿुधो सब प्रेम सां धारे मन में ध्यान आस सब पूरन कंदो श्री कारकत भगवान आस सब पूरन कंदो ओम भूरिभुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम शांति शांति शांति। सात संगति मान पौत्र मैनोली रहवाय श्री कार्तिक महात्म जो जंहिंजी कथा श्री सूजी महाराज सोनकन खे भगवान कृष्ण सत मामा के और महात्मा नारदमुनि राजा पृथुअ के वर्णन करे रहिया आहिनि। काल्ह हिन जे चौथी अध्याय में कथा जो प्रसंग ॿुधी आया। भगवान वेदन जो उद्धार कयो कार्तिक महीने और एकादशीअ जे उत्तमता जो महात्म ॿुधी आया। भई उन ॾींहुं वेदन जो भगवान अची करके मत्स्य रूप धारे करके उद्धार कयो हुयो।
ऋषि कश्यप के दर्शन करायो और शंखासुर खे समुद्र में मारे करके वेद आणे करके देवताओं के दिना बद्रीनाथ और प्रयाग धाम जो भी महात्म भगवान उन्हनि खे ॿुधायो। हींअर वॾी कथा जो परसों वर्णन थी रहियो आहे। हिन 5 अध्याय में कार्तिक महीने में विर्त रखण जी विधि ऐं प्रातःकाल स्नान करे भगवान जी पूजा करण जो फल, सो प्रसंग 5 अध्याय में श्री सूजी महाराज सोनकन के हिन रीति वर्णन करे रहिया आहिनि। बोलो श्री कारकत भगवान। पुषी सोनकन सूत खां कारकत संधि विधि, कियं कजे स्नान जियं तन में रहे बल बुद्धि, तन में रहे बल बुद्धि। हरे राम। चयो सूत बदो सोनिक प्यारा, चित लाए लहन सब मुंझारा। एक ॾींहुं प्रथुअ बि पुछो हुयो, कीअं नारद उनखे ॾस्यो हुयो। कारकत में कहिड़ो कजे स्नान, ऐं कहिड़ा मन में, ऐं कहिड़ो मन में धरजे ध्यान। बुधि नारद चयो धन तूं राजा, आई विष्णु रूप महाराजा। कारकत में तिरन जो दान अथी, जो सब दानन में महान अथी। तिर जेतरा जग में दान कबा, तिर जेतरा जग में दान। साल ओतरा स्वर्ग में थी रहबा, साल ओतरा स्वर्ग में। ॿियो बुध मां तोखे ॿुधायां थो, ॿियो बुध मां तोखे स्नान जी विधि समझायां थो। उथे सवा पहर जॾहिं राति हुजे, उथे सवा पहर जॾहिं राति, या पहिरें फुटी पहिर भात हुजे, या करे मुख खे सफ़ा पोइ हाज करे, करे मुख खे सफ़ा पोइ हथ पेर धोई पोइ काज करे, हथ पेर धोई पोइ काज। वेह पल थी मारे घड़िया पल, वेह पल थी मारे घड़िया। पर चित रखे पंहिंजो चरण कमल, पर चित रखे पंहिंजो। वेही अंदर में अरदास करे, वेही अंदर में। पोइ कारकत कम सब रास करे, पोइ करे पहिरियाई जल जो स्नान, करे पहिरियाई। पर मन में याद करे भगवान, पर मन में याद। हुजे तीरथ वॾो या तलाव कोई, हुजे तीरथ वॾो या तलाव। या नदी कुंड या खूह कोई, या नदी कुंड या। भल घर जो पाणी हुजे रखियल, भल घर जो पाणी हुजे। पर उन में विझे कुछ गंगा जल, पर उन में विझे कुछ। स्नान करे वस्त्र पाए, स्नान करे। वञी मंदर में पंहिंजो सिर नाए, वञी मंदर में। ॿारे धूप दीप ऐं आरती करे, ॿारे धूप दीप ऐं आरती। गुलवर खे मन में ध्यान धरे, गुलवर खे मन में, गुलवर खे मन में ध्यान धरे। कथा ॿुधे कारकत संधि, करे हथन सां दान। सेवा सिमरण सां सदा राज़ी रहे भगवान,
राजी रहे। हरे राम। सोने का आदक रखीश्वर ने हिकिड़े दफ़े श्री सूत खां कार्तिक महीने जे विर्त रखण जी विधि पे पुछी त उन विधि अनुसार कीअं कार्तिक में सनानु करण जो बि को महात्म आहे जंहिंजे करण सां तन मन खे बल थो मिले पियो। श्री सूजी महाराज सोने का आदक रखीश्वरन खे चवण लॻा त हे प्यारा, हाणे ॿुधो ध्यानु ॾेई करके। चित सां कथा वार्ता ॿुधण जे करके मन जा सभु मुंझारा शंकाऊं दूर थी वेंदियूं आहिनि। हिकिड़े दफ़े राजा पृथुअ बि इहो सुवालु पुछो महात्मा नारद उन्हीअ खां, कार्तिक जी सनान जी विधि कहिड़ो उन में ध्यानु धारण करणु घुरिजे। महात्मा नारद उन्हीअ राजा पृथुअ खे चयो, प्रभु तव्हीं तो पाण भगवत स्वरूप आहियो, भगवान विष्णुअ जा स्वरूप आहियो। बोलो श्री विष्णु भगवान। 24 अवतारनि मां हिकु अवतार चयो आहे भगवान विष्णुअ जो राजा पृथुअ जे नाले सां, जंहिं हिन पृथ्वीअ ते अची करके माण्हुनि जे रहण जे लाइ समतल पृथ्वी बणाई, औषधियूं कढियूं गौ माता खे ॾुही करके। हरे राम। महात्मा नारदमुनि चवणु लॻो त हे राजन ॿुध, हिन संसार में कार्तिक महीने में तिरनि जो दान महात्म, तिरनि जो दान वॾो आहे, सभु दाननि खां महान चयो वियो आहे। जेतिरा तिर दान कबा आहिनि ओतिरा साल सुर्ग में रहिबा आहिनि। हाणे हिकु मुठ रुगो तिरनि जी भर। हरे राम। ॻणप ई कोन आहे, केरु ॻणे सघंदो? एतिरा त उहे तिर हिकु मुठ में अची वेंदा आहिनि। हिकिड़ी मुठ रुगो दान कर, माना सालनि जा साल युग थी वञनि। ॿियो ॿुध, तोखे मां सनान जी विधि थो ॿुधायां। हिन कार्तिक वारे महीने में सवा पर राति पई हुजे त पहिरियों ई तो उथे, प्रिय फुटी प्रभात जंहिंखे चइबो आहे, अमृत वेले मुख सफ़ा करे हथ पैर धोई करके पलथी मारे वे और चित्त में परमात्मा जे चरणनि जो ध्यानु धारे अंदर में वेही करके परमात्मा खे अरदास करे त अहिड़े भक्त पुरुष जा कार्तिक सभु कम रास कंदो आहे। पहिरियों ई उथी करके पोइ वरी जल सां सनानु करे, और जल सां सनानु कंदे वक़्तु भॻवान खे यादि करे। ऐं तीर्थ हुजे, सनानु किथे करणु घुरिजे? कार्तिक वारे महीने में तीर्थनि जो बि महात्म आहे। भई सॼो ई महीनो कंहिं न कंहिं तीर्थ ते आस्थान ते गंगा जीअ जे कंठे ते वञी करके गुज़ारे। बोलो श्री गंगा मैया। हाणे जंहिंखे एतिरो समर्थी हुजे सो वञी करके और सारो ई महीनो तीर्थनि ते गुज़ारे तो उनजो तो वॾो महात्म आहे। और जेकॾहिं समर्थ कोन आहे तो भई किथे ओड़े पाड़े में तलाव ते वञे सनानु करणु, या का नदी हुजे या को कुंड हुजे, ॿियो न तो खूह हुजे। पर हाणे त उहे बि सुलभ कोन आहिनि, खूह बि बंदि थी विया आहिनि। हरे राम। तलाव बि पूरजी विया, कुंड कनियूं बि सभु बंदि थी विया। हाणे नदियूं आहिनि तीर्थनि आस्थाननि ते, पर उते बि माण्हू नथो वञी सघे। तो श्री सूजी महाराजनि चवनि था त हे सोनको भल घर जे अंगने में, यानी घर में ही बाल्टी भरे करके जल खणी करके उन में कुछ फुड़ा गंगा जल जा विझे। बोलो श्री गंगा मैया। और इहो विश्वास करे त मां साक्षात मात गंगा जे गोद में वेठो आहियां और गंगा जल सां सनानु थो कयां पियो। बसि पोइ तो उन जा सभु कार्य रास था थी वञनि। सनानु करे वस्त्र पाए और वञी करके मंदिर में ठाकुर जे अॻियां सिर निभाए, कुझु धूप ॿारे, कुझु दीप, कुझु आरती, कुझु अरदास, मन में ध्यानु धारे करके गुलनि जी वर्खा करे ठाकुर जे अॻियां मूर्तीअ जे मथां, और पोइ वेही करके भगवान जी कार्तिक जे महीने जी महात्म जी कथा ॿुधे, हथनि सां दान करे सेवा सिमरन कंदे भगवान खे राज़ी करे। बोलो भक्त भगवान। वे मंदिर में गुणगान करे ऐं संतन जो सन्मान करे, ठाकुर खे लॻाए भोग उहो हुजे जहिड़ो देव उन जोग उहो, शिवराजी सब ते थींदो आ, मिष्ठान विष्णुअ खे वणंदो आ, सूरज खे प्यारो अर्घ अथा गणपत जो मोदक थी चवंदा,
देवी माता सब जो भाग भरे, जो सीरा पुड़ियों थो भोग धरे। गुरु नानक जो थी कड़ा प्रसाद, गुरु श्री चंद्र जो थी रोट सवाद। श्री कृष्ण खे थी मखण प्यारो, श्री कृष्ण खे थी। श्री राम जो चूरण थी सारो, हनुमान लड्डू थी खाईंदो, हनुमान लड्डू थी। जो राम जा गुण थी गाईंदो, जो राम जा। सब देवति शरदा साण बदल, सब देवति शरदा। न तकी न कमी थी तन के अदल, न तकी न कमी थी तन के। रखे प्रेम सचो जो मन में सदा, रखे प्रेम सचो जो। कंदा तन जी सवली अथी सदा, कंदा तन जी सवली अथी। कम कहिड़ो केॾो भारी हुजे, कम कहिड़ो केॾो। या मत भी मोड़ी मारी हुजे, या मत भी मोड़ी। पर सिक सां जो बाडाए थो, ओ मन घुरियो फल पाए थो। जो दीन थो बणिजी ध्यान धरे, जो दीन थो बणिजी ध्यान। या मन में सचो पछताव करे, या तैते राज़ी हर दम रहंदा थी, तैते राज़ी हर दम। ये सत शास्त्र सब चवंदा थी, ये सत शास्त्र सब। भल पढ़ी ॾिसे कोई बि किताब, तंहिंखे मिलंदो आख़िर इहो जवाब। इन करे सचो रखजे विश्वास, थींदा पलव सबे तन जा पास, थींदा पलव सबे, थींदा पलव सबे तन जा पास। इन रीत पदम पुराण जो पूरो पंजो अध्याय। वदा उदासी अॻिते बि कारकत जो प्रभाव बोलो। श्री कृष्ण देव की जय, उमापति महादेव की जय। बोलो भाई सब हरे राम। महात्मा नारदमुनि चवण लॻो त हे राजा प्रथु मंदिर में वेही करके भगवान जो गुणगान वेही करके करे, और कंहिं साधु संत ब्राह्मण जो भी वञी करके सत्कार करे, उन्हनि जो सम्मान करे, प्रणाम करे। जहिड़ो ठाकुर हुजे, जहिड़ी मूर्ति हुजे मंदिर में, ओड़ो भोग लॻाइणु घुरिजे। देव सभिनी ते राज़ी थींदा आहिनि, पर हाणे हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो प्रसाद आहे भोग लॻाइण जो। और हिंदू सनातन धर्म में तो अनेक देवताऊं आहिनि, देवी देवताऊं आहिनि। जंहिंमें भी पूर्ण विश्वास हुजे उन खे पंहिंजो इष्ट देव सम्झी करके और उन जो पूजन करे, उन जे लाइ भोग लॻाए। हाणे भोग वस्तु केतिरियूं आहिनि, अनेक प्रकारनि जा ताम। ॾिसो भई सभु परमात्मा मनुष्यनि जे लाइ केतिरा सुख बणाया आहिनि। भोग लॻाईंदो तो सही, नालो तो थींदो भई भॻवान खे भोग लॻायो, पर प्रसाद रूप में खाइण जे लाइ तो माण्हूअ खे पाण खे तो मिले न। बोलो भगवान। शिव राज़ी तो सभिनी ते थींदो आहे। शिव जो भोग तो आहे जेको माण्हू खाई न सघंदो, ज़हर। भगवान शंकर ज़हर पीतो आहे, अक धातुरा खाइण वारो। तंहिं करके जेको भी उनखे भोग लॻाइबो आहे सभु प्रसन्न कंदो आहे। सभिनी जो भोग लॻाए, जेका भी वस्तु भगवान शंकर खे ॾिजे तो उनजो भोग लॻी वेंदो आहे। मिठाई ॾेसि, नमकीन ॾेसि,
भंग देस केला फल फ्रूट चारे राम। चौमासे जा ॾींहं बि हली रहिया आहिनि भॻवानु शंकर जा। बोलो शंकर भॻवान। भई हर सूमर वार ॾींहुं 16 सूमर पूॼा विर्त नियम 4 महीना पूॼा में सभु कुझु खणी अचंदा आहिनि पदार्थ। सभिनी जो भोग लॻंदो आहे भॻवानु शंकर जे हितां। भॻवानु विष्णु मिष्टान जो भोग लॻाईंदो आहे। सूरज खे चंड खे अर्घु ॾिनो वेंदो आहे। गणपतिअ खे मोदक जो भोग लॻायो वेंदो आहे। गणपतियुनि जा ॾींहं ईंदा आहिनि भई मोदक ख़ूब विकामजंदा आहिनि बाज़ारि में। देवी माता सीरा पूड़ियूं खाईंदी आहे। बोलो श्री जगदम्बा मैया। गुरु नानक जे दरबार में वञे तो भाई उते कणा प्रसाद जो भोग लॻंदो आहे। बोल गुरु नानक। गुरु श्रीचंद्र जे आश्रम में वञे अखाड़नि में वञे तो वरी उते रोट प्रसाद जो भोग लॻायो वेंदो आहे। श्री कृष्ण जो कि मखण सां प्यार कंदो हुयो। बोलो श्री कृष्ण भॻवान जंहिंजो नालो ई पइजी वियो मखण चोर। भॻवानु श्री राम चूरण जो भोग लॻाईंदो आहे। हनुमान लड्डूअ जो भोग लॻाए और वेही करके भगवान राम जा गुण वेही ॻाईंदो आहे। श्री सत्यनारायण ईंदो आहे तो पोइ हुनजो फल रखियो वेंदो आहे कदली फल यानी केलो। बोलो श्री सत्यनारायण स्वामी। श्री सोजी महाराजन चवनि था त हे सोन को भोग कहिड़ो बि लॻाइजे प्रसाद देव कहिड़ो बि हुजे सभिनी में श्रद्धा रखी करके मात्र इहो मन में ध्यानु रखे त भई मां भगवान जो भोग लॻायां थो पियो और उहो ई प्रसाद मूंखे प्राप्त थियण वारो आहे। कमु कहिड़ो बि छो न हुजे सभु परमात्मा इन जीव जा कम सवला करण वारो आहे। रुगो सिक ते श्रद्धा ते प्रसन्न थियण वारो आहे भगवान। दीन बणिजी करके जेको ध्यानु धारे करके और मन में पंहिंजे कयल ॾोह गुनाहनि जो पश्चाताप करे उन्हनि खे माफ़ी वठी करके और भगवान जो ध्यानु धारे थो पियो अहिड़ो पूजन करे थो पियो त हुन जा सभु कार्य सिद्ध था थियनि पिया। कहिड़ो बि शास्त्र वेद पढ़ी करके खणी ॾिसो सभिनी में ईअं ई लॻल आहे ईअं ई लिखियलु आहे त भई परमात्मा प्रेम और श्रद्धा ते प्रसन्न थींदो आहे। तो वस्तु आहिनि पदार्थ आहिनि नियम आहिनि सत्कार्य भई भोग लॻाइणो आहे भगवान जो। न तो बिना प्रेम जे तो भोग बि न लॻंदो आहे। चारे राम। श्री कार्तिक महीने जी आ विधि श्री सूजी महाराज सोनकन के और महात्मा नारदमुनि राजा पृथु के ॿुधाए रहिया आहिनि त भई सचो मन में विश्वास रखी करके और जंहिं ये कृत कार कई आहे कारकत जी विधि अनुसार उन जा सभु पलव पास था थियनि पिया। हिते हिन कथा सां गॾु ई पद्म पुराण जो लिखियल ई कार्तिक महीने जो 5वां अध्याय समाप्त थियो। बोलो श्री कारकत भगवान। 6 अध्याय में वधीक कथा जो प्रसंग वर्णन थींदो। श्री सूजी महाराजन जो सोनकादिक ऋषीश्वरनि के कार्तिक महीने में श्री भगवान समेत सब देवताउनि जो जल में वास करे खेनि स्नान जी विधि वर्णन करे ॿुधाइण। सो प्रसंग कहिड़ो आहे जो 6 अध्याय जो सुभाणे वर्णन थींदो। हींअर प्रेम सां ही शब्द भी चवायो और भगवान जो भोग लगायल प्रसाद भी वठो। बोलो श्री श्याम सुंदर भगवान। अची प्रेम सां भोग लगाए मुंहिंजा श्याम सुंदर भगवान। अची प्रेम सां भोग मुंहिंजा कृष्ण चंद्र भगवान। मुंहिंजा रामचंद्र भगवान। अची प्रेम सां भोग लगाए मुंहिंजा श्याम सुंदर भगवान। मुंहिंजा कृष्ण चंद्र भगवान। तो खाधी खिचड़ी खारी इहो ॼाणे दुनिया सारी। तो खाधी खिचड़ी इहो ॼाणे दुनिया सारी।
होई कर्मा पारे उतारी, होई कर्मा पारे मुंहिंजा श्याम सुंदर भगवान। अची प्रेम सां भोग लगाए मुंहिंजा कृष्ण चंद्र भगवान। मुंहिंजा रामचंद्र भगवान, मुंहिंजा पाए शबरीअ जे घर पे रखादा सिक सां उन जा बेर। पाए शबरीअ जे घर कया ऋषिनि मुनिनि जा खैर, कया ऋषिनि मुनिनि जा मुंहिंजा रामचंद्र भगवान। अची प्रेम सां भोग लगाए मुंहिंजा कृष्ण चंद्र भगवान। मुंहिंजा रामचंद्र भगवान। खाई चांवर हुआ तो कच्चा, कया दूर भगत जा डचा। खाई चांवर हुआ तो कच्चा, कया थया सुखी सुधा में जा बचा। थया सुखी सुधा में जा मुंहिंजा श्याम सुंदर भगवान। अची प्रेम सां भोग लगाए मुंहिंजा श्याम सुंदर भगवान। अची प्रेम सां मुंहिंजा कृष्ण चंद्र भगवान। छॾे तामस भई आए पयो खलो केलनि जूं खाए। छॾे तामस भई आए पयो खलो केलनि जूं खाए। पयो जस विद रसंदो पियो ॻाए, जस विद रसंदो पियो मुंहिंजा कृष्ण चंद्र भगवान। अची प्रेम सां भोग लगाए मुंहिंजा श्याम सुंदर भगवान। अची प्रेम सां मुंहिंजा रामचंद्र भगवान। खाई साग जो हिकिड़ो दाणो भरियो पेट विश्व जो ॼाणो। भरियो पेट विश्व जो ॼाणो, भरियो पेट विश्व जो मञो सभ जो दासी माणो। मञो सभ जो दासी मुंहिंजा कृष्ण चंद्र भगवान। मुंहिंजा अची प्रेम सां भोग लगाए मुंहिंजा रामचंद्र भगवान। मुंहिंजा श्याम सुंदर भगवान। बोलो श्री राम कृष्ण भगवान। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेश्वरं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं स्वांग्यं
लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवृद्ध्यानिगमनं वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं मङ्गलं भगवान् विष्णुं मङ्गलं गरुडध्वज मङ्गलं पुण्डरीकार्क्ष्य सर्वमंगलाय तनो हरि। बोलो राजा रामचंद्र, बोलो हिंदू सनातन धर्म, धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का। बोलो श्री गंगा मैया आयो लाल कयो।